राजा तू ही तो को आई माणक आऊं तोखे ॾिसण आई आहियां। अबो अचण वारो हूंदो जे हुन तोखे हिते ॾिसी वतो त पोइ कुॼा थींदो सफ़ा का चरी बेसमझ त पोइ तूं समझाए। छॾ हिन ॻाल्हि तूं इहो ॿुधाए त तुंहिंजो अबो होड़े ते हले थो या न? अबो हले थो, उन करे तोखे अबे जी पारत ॾियण आई आहियां। तुंहिंजो अबो मुंहिंजो अबो आहे, होड़े में रुगो माठ कयो वेठो हूंदो तब पति सभिनी सही ॾींदोसांसि। माणक अबो माठ करे को वेठो हूंदो, सभु कमकार कींदो। आऊं त तोखे इहो थो चवां त असां लाइ चांहि मानी कयो वेठो हूंदो तब असां लाइ इहो कयो। उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं जेको कमु अबा खां वठी, बस रुगो अबा जी पारत हुजे। ए तुंहिंजे सदके आऊं अके अलाने सां हिसाब ई कीअं न कंदसि। राजा हिकु ॻाल्हि चओ। अम्मा खे मूं तुंहिंजे नाले चई छॾी। कुॼा चयो अथई? इहो ई त शादी थींदी त राजा सां, ॿी सां आऊं कतई कोन पढ़णु। पोइ तुंहिंजी अम्मा कुॼा चयो? अम्मा चयो त तूं जंहिं नींगरी ते हथ रखंदे उहा ई तोखे पढ़ाईंदसि। पर तूं सुबुह वेंदे त ही तड़ त मूंखे सो गुस्सो लॻंदो। राजा असां थोरे ॾींहं मोटी ईंदासीं, उन ॾींहंनि में तुंहिंजी अम्मा सां ॻाल्हि बि पकी थींदी ऐं पोइ जल्द असां मङणो बि करे छॾींदासीं। गुजा जे लाइ तोखे मुंहिंजी यादि ॾियण जे लाइ। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।